अस्सलाम वालेकुम। जीअं त आलमी इंसानियत WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन लॉकडाउन जी वज़ाहत कंदे चयो आहे त असांखे पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरणु मेल मिलाप खे घटि करणु खपे। जीअं लॉकडाउन जो मेन मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी जेको आहे मेल मिलाप या ॿाहिरि वञण खे ख़तमु कयूं। उन सां छा थींदो, जेकर असां ॿाहिरि वग़ैरह कोन वेंदासीं, सभु अगरि उन ते जेको आहे अमल कंदासीं लॉकडाउन ते, त असांजो जेको आहे पूरो जेको मुआशिरो आहे ऑटो सैनिटाइज़ थी वेंदो। इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं कंहिं जॻह ते वायरस आहे, असां उन जॻह ते अगरि वञूं ई नथा त मतिलबु असांखे वायरस अंदरि इंजेक्ट कोन थींदो। जीअं त वायरस जी उमिरि जेको आहे कुझु कलाकनि जी आहे, पर जेकॾहिं उहो कंहिं इंसान जे अंदरि वञे थो त उहो ॿिए इंसान खां ट्रांसफर थिए थो, ॿिए खां टे ते ईअं ई पखिड़िजे थो। त असां लॉकडाउन सां पूरे जेको आहे वायरस खे ख़तमु त नथा करे सघूं, पर असां एतिरो ज़रूरु करे सघंदा आहियूं त हिन खे कंट्रोल में आणे सघूं था। ऐं इन कंट्रोल में आणण सां असां जेको आहे ॿियनि माण्हुनि खे बचाए सघूं था। त मुंहिंजी तव्हां सभिनि सां इहा गुज़ारिश आहे त तव्हां लॉकडाउन जे बारे में जेका तजवीज़ूं आहिनि उन्हनि ते अमल कयो ऐं पंहिंजे जेको पाड़ेसिरी दोस्तनि वग़ैरह खे बि उन जे बारे में ॿुधायो ऐं पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो ऐं पंहिंजी हिफ़ाज़त कयो।